अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुश्तबा तुनियो हाज़िर आहियां चैनल आहे मुश्तबा तुनियो ऑफिशियल। दोस्तों अॼु असां गॾु नंढड़ो जलाल मौजूदु आहे, जेको जलाल चांडे जो आख़िरी चश्मो चिराग सम्झो, आख़िरी जलाल चांडे शायदि न पोइ शायदि जलाल चांडे न अचे, ऐं शायदि जलाल चांडे हिन खे ॾिसी करे जलाल चांडे जो रूह बि तड़पंदो हुजे त हे कहिड़ो जलाल चांडे आहे। असां गॾु मौजूदु आहे। तव्हांजो नालो छा आहे बाबा? नालो जानी अली ख़ासकेली। जानी अली ख़ासकेली चश्मो पाए, सही आहे? खिल जाए न जानी, तोखे ॻाइण सां मोहबत आहे, कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो तूं? ॻाइण मां बचपन खां। केतिरनि सालनि जो गानो ॻाइणु शुरू कयो? 5 सालनि जो। 5 सालनि जो। पोइ रियाज़ व्याज़ कंदो आहीं? पंहिंजे मुंहुं चवंदो रहंदो हुउमि, धूल बि वॼाईंदो रहंदो हुउमि। हाणे थोरा इहा आहे माना फनकारी थियण जी खणे ई नथो। खणे ई छो? हेॾे सारे केरु खणंदो आहे? नंढो हुजी त केरु खणे ई बि। ख़ैर हाणे खणण जी ॻाल्हि त अलॻि थी वई, मज़ा पंहिंजी जॻह ते। ऐं वेरी सीरियस नोट, त तव्हांखे ख़बर आहे त सुर केतिरा हूंदा आहिनि? सुर हूंदा आहिनि, काफ़ी हूंदा आहिनि, गंज हूंदा आहिनि। अच्छा, सुर सारंग जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? सुर सारंग जे बारे में सुर हिकिड़ो माना फनकार जो राज़ हूंदो आहे। फनकारी माना हिकिड़ी सो हूंदी आहे, सही सही, जेको ॿुधंदो आहे हुनखे ॿुधण खां पोइ मज़ो अची वेंदो आहे। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, फनकार जो सो इहो हूंदो आहे। सुर बिलावल जे बारे में छा चवंदो? सुर बिलावल जे बारे में कुझु नथा सघो, कुझु नथा थी सघो। अच्छा, उन खां अलावा जेको आहे सो सुरमियूं बि हूंदियूं आहिनि, कुझु सुरमियूं, सुरनि सां गॾु सुरमियूं हूंदियूं आहिनि, उन जे बारे में छा चवंदो? सुरमियूं बसि हाणे असां नंढे लाॻोड़ी कम में विया आहिनि। चुप त घर में ॻाल्हाइण ॾे न बाबा। हा, सुरमियूं छा हूंदियूं? फनकार हुआ न, नंढे लाॻोड़ी कम में विया आहिनि, गम मिलिया आहिनि। हा, बसि हाणे उहे सुरमियूं बसि रोईंदा था अचो, सुरमा पाईंदा था अचो। सुरमा पाईंदा अचो, माना इहे सुरमियूं आहिनि। दोस्तो ॾिसो कहिड़ो नॉलेज आहे साईं खे संगीत जे हवाले सां, संगीत ऐं लिटरेचर जे हवाले सां साईं वॾी नॉलेज आहे, वॾो इल्मु आहे। नालो तव्हां छा ॿुधायो सर? नालो जानी अली ख़ासकेली। जानी अली ख़ासकेली। जानी, तव्हां हाणे असांखे हिन महिल कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? तव्हांजे गानो मां पंहिंजो ॿुधाईंदो, पसंदीदा गानो आहे मुंहिंजो। हा, हेॾे वॼाईंदो साईं, वॼाइण लॻंदी आहे न। हा साईं, न टिश्मो न, हा साईं नदीम अली मस्तानी साहिब जो गानो आहे। नदीम साहिब जो गानो आहे। हा, इहो तव्हांखे मां ॿुधाईंदुमि, हा हा, ॿुधंदो त तव्हांखे मज़ो अची वेंदो। बसि असां मज़ो वठण लाइ तयार आहियूं। शुरू थी वञे, बिस्मिल्लाह। लिखे चंड जाए चकरन में, ओ लिखे चंड जाए चकरन में, ओ ॾिसण वारा किथे वणंदा, ओ सनम सोणो हुजे साखी। अली 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 ये केड़े सुर में गायो था? सनम सुर। सनम सोणो हुजे साखी। ये सुर जो नालो छा है? सनम ही सुर जो नालो आहे सारे गामा पादानी सा। सुर जो नालो आहे सोणो माण्हू हुजे साम्हूं, होशियारा पीअण वारा काथे मोरा। शराब जो सुर जो नालो इहो आहे, सोणो माण्हू साम्हूं हुजे, शराब वारा किथे मोरा। इहो सुर जो नालो आहे। 7 सुर हूंदा आहिनि, 8 साईं इजाद कयो रिसेंटली। दोस्तों, हे असां गॾु जानी ख़ासकेली, तमामु बहितरीनु सुरीलो फनकार सिंध जो। ऐं जेको आहे सो अगरि तव्हांखे कंहिं बि दोस्तनि खे हीउ फनकार पसंदि आयो हुजे, हिन जा कलाम पसंदि आया हुजनि, या हे फनकार हिन फनकार खां तव्हां शादीअ में, कंहिं बि तक़रीब में, तोहरनि में, या ॿियूं जेके बि तक़रीबूं सालगिरह वग़ैरह में ॻाराइणु चाहियो था, त हिन जी बुकिंग लाइ हिन सां राब्तो करे सघो था। साईं तमामु सस्ते रेटनि में तव्हां सां मिलंदो, तव्हांजे फंक्शननि खे 4 चंड लॻाईंदो। साईं जो जेको फ़ोन नंबर आहे, साईं पंहिंजे पाण वात वकील आहे, पंहिंजे वातां तव्हांखे ॿुधाईंदो। साईं, कैमरा तव्हांजी तरफ़ां। साईं, नंबर मुंहिंजो आहे 082 32 435। इहो मुंहिंजे वालिद साहिब जो नंबर आहे। पोइ हिन ते बसि फ़ोन करे तव्हां चइजो, मां पाण तव्हां सां ॻाल्हाईंदुमि। ॻाल्हाए बसि जिते घुराईंदो उते असां पुॼी वेंदासीं। बाक़ी तव्हांजा गाना असांखे पसंदि अचनि, तव्हां पोइ पैसा ॾिजो, पहिरियां तव्हां पैसा कोन वठंदासीं। बाक़ी इहो अर्ज़ु आहे असांजो। बाक़ी दूर वूर हरखी असां वटि आहे कोन, उहा घुराइणी पवंदी, जा पैसा मतिलबु हथु करे उहो वठिणो पवंदो। बाक़ी फनकार असां सुरीला माण्हू, कंदार, इस्बाणी फ़क़ीर, ॿियो अली अली। ठीकु आहे सर, ज़बरदस्त मज़ो आयो तव्हां सां।
माना फनकार आयो ऐं तव्हां वटि दूल वूल कुझु बि कोन्हनि साईं हाली कोन वरिता आहिनि न। अच्छा चलो ठीकु आहे जंहिंखे घुराइणो हुजे असां रेंट ते मिली वेंदा आहिनि इहे शयूं त किराए ते मिली वेंदियूं माण्हू वठी करे पोइ उन सां बि कमु थी सघे थो बस मेन हूंदो आहे फनकार जो पंहिंजो माइकूं अॼुकल्ह त अची वियो आहे पंहिंजो इको अची वियो आहे सिस्टम सॼो हुन में अची वियो आहे सही आहे डीजे सिस्टम लॻो पियो आहे सॼो त उन ते साईं पाण ईंदो इंग्लिश गाना बि साईं ॻाईंदो आहे पाण इंग्लिश गाना ॻाईंदा आहियो न तव्हां इंग्लिश बि ईंदा आहिनि इंग्लिश गाना बि साईं ॻाईंदो आहे उर्दू गाना बि साईं ॻाईंदो आहे इंग्लिश बि ॻाईंदो आहे सिंधी बि ॻाईंदो आहे जेको तव्हां चवंदसि जंहिं ज़बान में चवंदसि तव्हां उन लिखी ॾींदव उन ज़बान में तव्हांखे साईं जेको आहे गाना परफॉर्म करे ॿुधाईंदो पश्तो में बि ईंदो आहे साईं पश्तो में बि साईं ईंदो आहे बलोची राश पे कवर कमींदा कूल मां दरावरा थोरो पश्तो ॻायो भला राश पे कवर कमींदा कूल मां दरावरा ताज़ा ताज़ा गुलूना दे सलोर मां दरावरा लेलांदे चल कदम धके ते लेलांदे चल कदम धके ते इन जो मतिलबु आहे ताज़ा ताज़ा गुलूना दे सलोर मां दरावरा मतिलबु शहर वञे ॿ टे ताज़ा गुल वठी आ मुंहिंजे लाइ अच्छा ऐं लेला ने चल कदम धकी थी मां जिथे पेर रखंदी आहियां उते मां लेला थी वेंदी आहियां अच्छा इन जो तर्जुमो हिन जी माना आहे मतिलबु पस्तो में गानो आहे मां सिंधी में तव्हांखे ॿुधायो सिंधी में साईं तर्जुमो कयो गानो मोट आहे MP3 में ॿुधणु चाहियो था मां तव्हां MP3 वारो न हलंदो तव्हां पंहिंजे तव्हांजे वां तव्हां ॿुधण था चाहियूं ऐं हीअ तव्हां ॾिठो साईं आहे जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ ज़बान साईं ॻाए सघे थो अंग्रेज़ी ज़बान सही यूनानी ज़बान युगेंडाई ज़बान ईरानी ज़बान दुनिया जे 367 ॿोलियुनि में साईं गाना ॻाए सघे थो तव्हां उनखे सिर्फ़ु लिखी ॾियो ऐं उनखां पोइ तर्जुमो बि करे तव्हां सिंधीअ में बि उहो गानो तव्हांखे ॿुधाए सघे थो तव्हां राब्तो कयो साईं सां साईं जो फ़ोन नंबर साईं पाण ॿुधायो साईं तव्हांजे वालिद साहिब जो नंबर आहे इहो तव्हांजो पंहिंजो न तव्हांजो नालो जानी कीअं पियो भला जानी बस बाबे पसंदि आहे जानी हा बाबे जानी रखियो हा ऐं घरां तारीख़ नालो रखियो हा मां पंहिंजे पाण दिलि जले नालो रखियो आहे दिलि जले फनकार दिलि जले फनकार दिलि जले फिल्म जे करे तव्हां फिल्म वणंदी आहे अजय जी फिल्म अजय जी फिल्म वणी वई आहे उहे कम असां सां बि थी विया आहिनि हा सफ़ा दिलि जले लॻो पियो असां दिलि जले जले भली जले सही आहे ज़बरदस्त भली जान जरा सही न बसि महिनत कयो तव्हां में वॾो टैलेंट आहे अलाह साईं कुदरत वारे तव्हांजे अंदरि वॾो टैलेंट विधो आहे ऐं इहो टैलेंट रुॻो निकिरण ई देरि आहे बसि दुआ कयो त निकिरे जे फनकारी में केरु नथो घुराए त पोइ दूल बि मूंखे भली तरह सां वॼाइण ईंदो आहे भली दूर में घुराइनि दूर में नथा घुराइनि पोइ साज़ बि वॼाइण ईंदो आहे मूंखे VIP तरह सां अहिड़ो साज़ वॼाईंदुमि अहिड़ो दूल वॼाईंदुमि माण्हू नचंदे नचंदे किरी पवंदा सही तमामु बहितरीनु साईं सिंगर रहियो आहे पंहिंजी तारीख़ में मूंखे लॻे थो मुस्तक़बिल असांजे म्यूज़िक जो इहो ई आहे हिन कमज़ोर कंधनि ते सिंध जो म्यूज़िक डिपेंड थो करे अहिड़ो माण्हू अहिड़ा म्यूज़िशियन जेके आहिनि सो तरक़ी ॾियारींदा आहिनि म्यूज़िक इंडस्ट्रीअ खे साईं हिकिड़ो आख़िरी शाइर तव्हांखे मां ॿुधाईंदुमि हा साईं पसंदि जो शाइर आहे हा ॿुधायो हिकु चवंदो ॿ चवंदो तव्हां ॿुधाए पोइ वरी मां हली कंदुमि ॿुधायो बिस्मिल्लाह हिकु शाइर आहे सिंध जो आहे सिंधी माण्हुनि जो आहे चए थो सिंधी माण्हू सिंध में सोणा थींदई ॿार सिंधी माण्हू सिंध में सोणा थींदई ॿार भुलिजी न कजांइ हेसबाणी कंहिंसां प्यार मथां अॻिते हली पछताईं वाह वाह ज़बरदस्त ॿियो पियो चए हा नशा चरस का हो या मोहब्बत का नशा चरस का हो या मोहब्बत का ॾिसो मल्टी टैलेंटेड माण्हू आहे नशा चरस का हो या मोहब्बत का फर्क यही है चरस जला देता है मोहब्बत रुला देता है चरस जला देता है मोहब्बत रुला देता है ऐं इन रुलण खां बहितर आहे त तव्हां को कमुकार कयो धंधो धाड़ी कयो हिन वांगुरु रुलो न आख़िर में मैसेज इहो आहे